ख़ैरपुर भरिसां ॻोठ सिंगार फाउंडेशन जे इंतज़ाम हेठि सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं हुकूमत सिंध जे ताउन सां GSF एलिमेंट्री स्कूल लिहाज़ शेख गाड़ू ॻोठ में हिकु शानदार सक़ाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। प्रोग्राम में ॻोठ सिंगार फाउंडेशन जी चीफ एग्जीक्यूटिव नज़ीर अहमद उजण सक़ाफ़ती प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि लाइ मुख़्तलिफ़ सरगर्मियूं मुनाक़िद कई वयूं, जिन में टेबलोस, तकरीरी मुक़ाबला, चटाभेटीअ जा सवाल जवाब ऐं सिंधी सक़ाफ़त झूमर जा मुक़ाबला शामिल हुआ। नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि में इनाम पिणु विरहाया विया। प्रोग्राम जे बहितरीन इंतज़ाम लाइ स्कूल कोआर्डिनेटर नसीर अहमद उजण, स्कूल हेड मास्टर यासिर अली चन्ना समेत समूरनि उस्तादनि जी कोशिशुनि खे साराहे वियो। हीउ प्रोग्राम न सिर्फ़ शागिर्दनि जी सलाहियतुनि खे उभारण लाइ हिकु प्लेटफॉर्म फराहम कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।